जी मीरपुर ख़ास तालीमी बोर्ड में छिरकाईंदड़ अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि, छा चवंदा? हाँ, मीरपुर ख़ास जेको बोर्ड आहे उन में मेगा जेके करप्शन जेको स्कैंडल जी जांच आहे जी उन दौरान जेको मुख्य जवाबदार जेको अॻूणो कंट्रोलर अनवर अलीम जेको ख़ानज़ाद आहे उहो जेको एंटी करप्शन जेकी पुलिस आहे उन खे जेको गिरफ़्तार करे उन जो जेको रिमांड वरितो वञे पियो ऐं इन जेको करप्शन जेको बोर्ड जी करप्शन में जेको इहो मुलविस जवाबदार जेको आहे इन्ही खे जेको सूबाई वज़ीर इस्माइल राव साहब भी जेको आहे हिननि खे टर्म फ्राम सर्विस कयो वियो आहे ऐं हिन जेको आहे पंहिंजी जेको हिन करप्शन पुलिस खे जेको आहे एंटी करप्शन पुलिस खे जेको बयानु ॾिनो आहे उन में जेको आहे जेको संसदी जेको ख़ैर जेके इंकशाफ जेके आहिनि उहे वॾा कया आहिनि उन जो चवणु आहे त पूरे सिंध जेको सिंध सूबो आहे इन में जेके मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि ऐं उन्हनि में जेको आहे उन्हनि जा जेके अमलदार आहिनि आला अमलदार आहिनि ऐं उन्हनि जेको आहे हिकिड़े जेको बोर्ड में 90,000 जेके आहिनि शागिर्द जिन जा जेके जेको मार्क्स जेको आहिनि सर्टिफिकेट उन्हनि फेरा फेरी कई वई आहे लेकिन हिकिड़ो दफ़ो न 4 दफ़ा हिननि इहो इंकशाफ कयो आहे त जेको सिंध जा जेके जेतिरा बि मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि उन में जेको आहे जेको आला अमलदार जेके आहिनि बोर्ड्स जेकी इंतिज़ामिया आहे उहा जेकी मुलविस आहे उहो मुख़्तलिफ़ जेके मार्कशीटुनि ज़रिए ऐं जेके नतीजा जेको रतो बदल कंदे ऐं उन्हनि में उन्हनि जी जेकी करप्शन जेकी आहे त कंहिंखां जेको आहे 7 करोड़ वरिता विया आहिनि ऐं कंहिंखां जेको आहे से नाज़रीन असांजो राब्तो ॿीहर डिस्कनेक्ट थी वियो आहे। असांजे रिपोर्टर सां अमर दाऊद फोटो साहब जन असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे ऐं कनेक्ट करण जी ॿीहर कोशिशि कंदासीं। मुबशिर छा सम्झो पिया पहिरियां ई तालीमी निज़ाम बिल्कुल सभा सूरत ॾाढी ख़राब आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त अनवर अलीम ख़ानज़ादा पंहिंजी गिरफ़्तारीअ में पुछा गुछा जे दौरान वधीक ॿुधायो त हैदराबाद बोर्ड जो जेको इज़ाफ़ी चार्ज जो अॻूणे चेयरमैन ज़ाहिद अली चन्नड़ वरितो जेको हींअर सखर बोर्ड जो चेयरमैन आहे उन ज़ाहिद अली चन्नड़ साहब ऐं उन्हनि जे हैदराबाद बोर्ड जे कंट्रोलर प्रोफेसर शकील अहमद मुबैना तौर हैदराबाद बोर्ड मां 4 करोड़ रुपया कमाए करे करप्शन करे आला अख़बारनि ताईं पहुचाया ऐं उन खां पोइ अनवर अलीम ख़ानज़ादा पंहिंजे बयान में इहो बि चयो पुछा गुछा जे दौरान त जेको सखर बोर्ड आहे उहो बि इन सॼे करप्शन में इन्वॉल्व आहे ऐं उते बि 4 करोड़ रुपया साॻी रीत कमाए करे आला अख़बारनि ताईं पहुचाया विया आहिनि।